खैरपुर मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर फ़हीम ज़ैदी की रिपोर्ट मूजिब म्यूनसिपल इंतजामिया खैरपुर पारा रमज़ान शाह ट्रेड सेंटर जा दुकान सील करते दुकानदारन की मज़ाहमत। दुकानदारन पारा इंतजामिया खिलाफ मसरूफ़ तरीन माल रोड ते धरणो। म्यूनसिपल इंतजामिया खिलाफ सख्त नारेबाजी एहतजाज की अगवानी खान मोहम्मद, जयकुमार, मकबूल शेख, राजा फुलपोटो ऐं ॿिया करे रहा हुआ। रमज़ान शाह ट्रेड सेंटर जा दुकान डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट खां लीज़ ते वरतल आहिनि, जंहिंजी मद में 30 करोड़ रुपया एडवांस तौर जमा थियल आहिनि। म्यूनसिपल इंतजामिया बिला जवाज़ दुकान सील करे दुकानदारन जो मुआशी क़त्ल करण चाहे थी। महांगाई सबब अगे ही कारोबार ठप आहिनि। इंतजामिया असांजा कारोबार बंद कराए छॾिया। रमज़ान शाह सेंटर में केतरा ही दुकान आहिनि जिते हज़ारे पोरियत मजदूरी कंदा आहिनि। दुकान बंद थियण सबब हज़ारे खानदान मुतासिर थींदा। इंतजामिया के कंहिं भी सूरत में दुकानदारन जो मुआशी क़त्ल करण न ॾींदासीं। ज़रूरत पवण ते सियासी हाउस ऐं DC हाउस समेत ॿियनि इदारनि आॾो धरना हंया वेंदा।